असां मौजूद आहियूं सकरन भरिसां हिते जेको आहे भागड़ियुनि जो मेलो लॻो पियो आहे ऐं तमामु सिंध धरती ते काफ़ी जेके आहिनि भागड़ी बिरादरियूं हिते पुॼी चुकियूं आहिनि। अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हिननि जो छा चवणु आहे। कहीं भाइयों ने वाह वाह थाएगी पातू ने भाइयों मित्र माइटू ने खबू ने वाह वाह इज्जत करिए खे पातू हैं लख लख मुबारक रहे पातू ने तेजी जक्की पांच देवता ने हाथ देवता वाला धनवार कोरियों ने आखिर में फल माव्या वाह वाह थाएगी पातू ने वाह वाह थाएगी जो ढो मचा मामा ने ढो थाई हारा गड्ढ थाया में फल थाई वाह वाह थाएगी देवता ने बाबा हम द्युनी जगत ने बाबरी वकेला ढो पंजात थाई है वाह वाह थाईगी शरीफ माँ ढो लगावी है 5 जातों ने सुना साईं दरगाह हरीफ माँ जिंदाबाद। एन हमें शुक्रगुजार हूँ झेवर बावरी ना एन पातू ना कारा ना एन निहायती शुक्रगुजार हूँ जे आप महफल मचावी एन हूँ ना लख लख बधाई रहे। हाथे दादा भी शरीक हैं, जात भी शरीक है एन जेके भी रहल खल भाई बंद ते भी शरीकत हैं जेको ॻाल्हाइनि पिया असांजी ॿोली में करे ॻाल्हाइनि पिया। पोखणो हुजे त पोख न त विंदी मुद चढ़ी पानी थींदो पोयरो सुकी थींदी सोक पोइ लुणंदो सारो लोक तूं सिकंदे हिकड़े संगला। असांजे भागड़ियुनि में सबको पंहिंजी बिरादरी ठाहे वेठी माशाअल्लाह। दोस्तो असां उन खे धन्यवाद ॾियूं था इन बागड़ी बिरादरी के। तैलीम इंसान जी टी अख आहे, तैलीम खां सवाइ इंसान अजायो आहे ईअं जीअं बिना फ्रूट ॾियण वारो हिकिड़ो वणु। हिननि जो चवणु आहे त असां सॼी ज़िंदगी ग़रीब मज़दूरी करे गुज़ारियो आहे। हिननि जो चवणु आहे त असां भागड़ी बिरादरी जेका आहे हाणे तालीम पिराए असां अॻिते पंहिंजो पाण खे निभाइणु चाहियूं था। कैमरामैन फयाज़ चांडियो सां गॾु नियाज़ चांडियो, टाइम न्यूज़ सकरन।